अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जुंगशाही खां रिपोर्ट हुजूर अहमद बिरोई जुंगशाही कोहिस्तान सतभांगे 4 गोट सब्ज़ अली खान बिरोई में बरसात जे पानी ऐं कचरे जे ढेरनि जे करे गटर उथली पिया। मस्जिद वञण जे लाइ नमाज़ी ऐं मदरसे वञण जे लाइ ॿारनि जो रस्तो बंदि। बीमारियूं पकड़जण लॻियूं। तफ़सील मूजिब गोट सब्ज़ अली खान बिरोही में सफ़ाई न हुअण ऐं रस्ता बंदि हुजण करे ॻोठ जे मोज़िज़ पेश इमाम मौलवी इमाम ॾिनो बिरोई, हाफ़िज़ मोहम्मद रमज़ान बिरोई, हाजी अब्दुर्रहमान बिरोई, परवेज़ अली बिरोई, फारूक बिरोई, खुदा बख्श बलोच, अमीर बख्श बलोच ऐं ॿारनि ऐं ॻोठाणनि सख़्त नारेबाज़ी ऐं एहतजाज कयो। उन्हनि चयो त चेयरमैन कोहिस्तान सतभांगे 4 केतिरनि ई सालनि खां को बि तरक़ियाती कमु न कयो। असां फ़क़ति पीअण लाइ पाणी ऐं घिटियुनि जी सफ़ाईअ जो बंदोबस्तु करण जे लाइ एहतजाज करियूं था। चेयरमैन जी ज़िम्मेवारी आहे त असांजे ॻोठ जी जामिया मस्जिद ऐं मदरसे जे रस्तनि ऐं मस्जिद अॻियां सफ़ाई कराए ॾिनी वञे ऐं असां हुकूमत सिंध खां इल्तिजा आहे त असांजे ॻोठ जे रस्ते जी सफ़ाई कराए नमाज़िन ऐं मदरसे जे नियाणियुनि ऐं ॿारनि जी सिहत ऐं ज़िंदगी खे बचायो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।